अब चिठियूं आहिनि पर वक़्तु कोन्हे न मूंखे। अच्छा अब हा छा हेरिया ना साईं जुआ कंदड़ जे पोयां निमाज़ पढ़णु जाइज़ आहे? जुआ जेको करे थो पेशमाम उन जे जो अब हेॾे ॻाल्हि सम्झो जेके उनखे पेशमाम बणाइनि था उन्हनि खे हुकुम आहे त अहिड़े फासिक माण्हूअ खे पेशमाम न बणाए, पर तव्हां असां जमायतियूं उनखे हटाए नथा सघूं, करे बि जुआ थो, हटाइण जो पावर बि न आहे। त हुज़ूर फरमायो सल्लू कुल बिर्रियूं व फाजिरा, नेकोकार बदकार जे पे तो नमाज़ पढ़ी छॾियो। रब साईं मूंखे ॿुधाए छॾियो आहे त हमेशह के नेकोकार इमाम माण्हुनि खे कोन मिलंदा, इन करे तव्हां बुरे माण्हू जे पोयों भी नमाज पढ़ी छॾींदा कयो। अल्लाह पंहिंजे पंहिंजे अंदाज़ सां पंहिंजे बाने जी क़बूल ॿुधो ॿुधो साईं बाग फिदक जी हक़ीक़त ॿुधाए। बाग फिदक अबू बकर सिद्दीक़ मथां ओए चेरे खे केड़ी खबर बाग फिदक जी पहिरियों त फदिक लफ्ज़ आहे, फिदक न आहे, फदिक फा जे ज़बर सां आहे, इन जो लफ्ज़ त माना आहे फदिक, फदिक फा जे ज़बर सां। ऐं ॿिए नंबर में बस आखिरी ॻाल्हि इन में हुन जा खोड़ सवाल जवाब आहिनि। आखिरी ॻाल्हि तो समझायां, अली साईं खे गवर्नमेंट मिली ही न मिली? चौथो नंबर ख़लीफ़ो थियो न थियो? उन पंहिंजे पुटनि खे विराए ॾिनी, उन न ॾिनी त अबू बकर ते इल्ज़ाम छाजो आहे? हे वरी चवंदा आहिनि चइसई खसे वैल से मोटाए न वठा, न मोटाए वठे त तुंहिंजी मर्ज़ी, असांखे बस फ़ाइदो ई फ़ाइदो आहे। पोइ पाण ॾिनी अथनि, पोइ तूं छो थो नाराज़ थी?